दोस्तों, उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। मास्टर मंज़ूर जो एल्बम अथव अॼु 15 37 35 वॉल्यूम एल्बम ही ईद ते आयल आहे। एल्बम जो टाइटल लिखियो पियो आहे सॼण। एल्बम सुठो आहे, तमामु बहितरीनु आहे। इन जी सिलेक्शन कयल आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जी। ऐं ॾिठो वेंदो आहे त मास्टर मंज़ूर जा काफ़ी एल्बम जेके फस्ट खां शुरू आहिनि त उहे सभु वहीद हिकिड़े सिलेक्शन कराया, पर हिन वक़्तु ही ज़ुल्फ़कार मंगी साहब करायो आहे। ऐं एल्बम तमामु सुठो आहे। हिन जो सुठो गीत जेको आहे मूंखे पसंदि आहे, जेको उहा मांखे ॿुधायां। सोहिणो सॼण खोले वार, घुमण बाज़ार, निकितो आहे रब ख़ैरु करे। तमामु सुठो एल्बम आहे, सुठा गीत बि अथसि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त फ़नकार फेमस कीअं थींदा आहिनि। फ़नकार फेमस ईअं थींदा आहिनि, एल्बम में को हिकु अधु गानो या 2 गाना या 5 गाना सुठा हूंदा आहिनि। उहे बाज़ार में जीअं दोस्त मिसाल परस्तार वठणु ईंदा आहिनि कैसेट, हिकिड़ी वठी विया, ॿी वठी विया, वरी जंहिं महिल न हूंदी आहे कैसेट त पोइ बि पुछा थींदी आहे त मास्टर मंज़ूर जी कैसेट आई आहे, या शमन मिराली जी आई आहे, या कंहिं मुख़्तियार जी आई आहे, या कंहिं ॿिए फ़नकार जी। अहिड़े हिसाब सां जीअं घुरंदा रहंदा आहिनि न दुकानदारनि खां कैसेटूं, और जो मार्केट में न आयल हूंदी आहे त पोइ हू मथे ॻाल्हाईंदा आहिनि दुकानदार, बाबा हिन फ़नकार जी घणी पुछा आहे, तव्हां एल्बम तयारु करायो, एल्बम मोकिलियो। इन हिसाब सां माना फ़नकारनि खे पजीराई घणी मिलंदी आहे। ऐं सुठा परस्तार थींदा वेंदा आहिनि उन्हनि जा। पोइ उहे फ़नकार आहिस्ते आहिस्ते टॉप ते हलिया वेंदा आहिनि। ॻाल्हियूं काफ़ी हूंदियूं आहिनि, पर आउं करे न सघंदो आहियां। दोस्तनि जा कमेंट्स हूंदा आहिनि ऐं चवंदो आहियां त शॉर्ट वीडियो हुजे, जीअं दोस्त थोरो ॿुधी करे वीडियो खे स्किप न कनि। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं, उन खां बाद अव्हांखे एल्बम जे गीतनि जे बारे में ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट शामिलु कंदासीं सैयद आसिफ़ अली शाह, मेरा फेवरेट एल्बम है। वॾी महिरबानी साईं आसिफ़ अली शाह। उन खां बाद ॿिया दोस्त बि आहिनि। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे, अदा एल्बम बहितरीनु आहे। हसन अहमद महर भाउ लिखियो आहे, ग्रेट एल्बम 14। वहीद भाउ लिखियो आहे, वेरी नाइस पिक्चर ऐं खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानियूं, लख कुर्ब, लख लाइक दोस्तनि जा। उन खां पोइ वरी सिराज भाउ लिखियो आहे, वेरी नाइस ऐं मिस यू मास्टर मंज़ूर। उन खां पोइ शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे, सुपर हिट अदा। उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे, सुपर हिट सॉन्ग्स, खोड़ सारियूं दिलूं। नादिर अली भाउ लिखियो आहे, नाइस एल्बम। वहीद भाउ लिखियो आहे, VIP एल्बम ऐं खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानियूं, लख कुर्ब, लख लाइक वहीद भाउ। पहिरियों गीत लिखियो आहे वली मोहम्मद साहब। गीत जा बोल लिखिया अथई, सोहिणो सॼण खोले वार, घुमण बाज़ार, निकितो आहे रब ख़ैरु करे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे वहीद हिकिड़े साहब जो। गीत जा बोल लिखिया अथई, पंहिंजो रोज़ जो वास्तो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे मेवे खान जो। गीत जा बोल लिखिया अथई, असां ॿिन्ही खे मिलण खां न रोकियो। उन खां पोइ ॿियो गीत आहे अरबाब सीलरे जो कलाम आहे, शादी खां पोइ बि न। गीत जा बोल आहिनि। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे बलोची गीत आहे। गीत जा बोल आहिनि, बगे बाग बड़ा, बलोची गीत आहे। ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई, जंहिंजा ख़त पियो चुमी। उन खां पोइ ॿियो गीत आहे बशीर अहमद बुकेजे जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई, हीअं ख़ाली थींदो। आख़िरी कलाम आहे ज़ुल्फ़कार मंगी जो, विछोड़े वारनि जूं। गीत पूरा थी विया आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हीउ एल्बम मुंहिंजो ॿुधल न आहे। 1-2 गीत ॿुधल आहे फस्ट वारो, बाक़ी न आहिनि ॿुधल। तो इन करे गीतनि जा बोल सही शायदि न ॿुधाया आहिनि मां। बहरहाल एल्बम तव्हांखे कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।